दादू में बदतरीन बदअमनी खिलाफ चेंबर ऑफ कॉमर्स जे सॾ ते वापारी दुकानदार समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि शहरनि जी गॾिजाणी थी। गॾिजाणी में वॾे अंग में दुकानदारनि वापारियुनि समाजी अॻुवाणनि गुलहसन पंवर, हाजी खान सुरियो, मुमताज़ आराई, मुमताज़ चन्नो, गुलाम कादिर ज़ोर, मोहम्मद अवैस जमाली, राजा रफ़ीक पंवर, शमन मल्ला, शेर मोहम्मद, असगर सोलंगी ऐं ॿियनि शहरियुनि शिरकत कई। गॾिजाणी में दादू में बदतरीन बदअमनी जो ज़िम्मेवार SSP दादू एजाज़ अहमद शेख खे करार ॾींदे अॻुवाणनि चयो त SSP दादू जी मुक़ररी बैदि दादू जो को बि शहरी दुकानदार वापारी महफ़ूज़ नाहे। फुरूं, धाड़ा, चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। SSP दादू एजाज़ अहमद शेख शहर खे ॾोहारियुनि हवाले करे पुलिस खे वीज़ा ते मोकिले छॾियो आहे। ॾींहुं हुजे या राति सरेआम दुकाननि, घरनि ऐं रोडनि तां हथियारनि जी ज़ोर ते फुरूं थी रहियूं आहिनि। हलंदड़ महीने दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 200 खां वधीक फुरूं, धाड़ा ऐं चोरियूं थियूं आहिनि। एॾी बदअमनी दादू जी तारीख़ में न थी आहे जेतिरी बदअमनी कुछ महीननि अंदर थी आहे। गॾिजाणी खे ख़िताब कंदे ऐं सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त असां चंद ॾींहं पहिरें मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल कईसीं, जंहिंमें SHO A सेक्शन ऐं DSP साहब कई आया हुआ कैंप ते ऐं उन्हनि यकीन ॾियारायो त शहर जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल बहितर करंदासीं। पर हीअ मौजूदा माना SSP मां त सम्झा थो इंतिहाई दर्जे जो करप्ट ऐं राष्ट्रीय ऑफिसर आहे जेको माना कमेटी हुई उन जे ॾाढो हुन बयानु ॾेई आयो आहे। या माना को साफ़ ई दोस्त पुछे थो हुन खां, चए थो दादू शहर जे अमन अमान लॻो पियो आहे, गुलो गुलज़ार लॻो पियो आहे, हिते का बदअमनी। मां SSP खां पुछणु चाहियां थो, हीअ जेको शहर जे अंदरि सफ़ेद पोश माण्हू आहिनि, जेके अच्छे कपिड़े जा माण्हू आहिनि, वापारी आहिनि, उहे अॼु छो गॾु थिया आहिनि इन बदअमनी जे करे गॾु थिया आहिनि। असीं सम्झूं था जेसीं ताईं SSP दादू नथो हटे तेसीं ताईं दादू जे अंदरि अमन अमान जो हुजणु नामुमकिन आहे। शहर जे बारे में छा चऊं, बसि हाणे त रोइण थो अचे। कुछ बचियो कोन्हे, दुकानदार लुटिजी फुरिजी विया। इंतज़ाम जहिड़ी का शइ आहे कोन को। हिकु महांगाई, ॿियो बदअमनी, अवाम माना वीचारी मज़लूम पिसजी वई आहे। हाणे इन खे असां इहो चई था सघूं त ख़ुदा असां ते रहम खाओ। अहिड़ी बदअमनी जेको को माण्हू दुकान ते वेठो आहे त महफ़ूज़ कोन्हे, घर में आहे त महफ़ूज़ कोन्हे, जे शहर में वञे थो कंहिं कम सां त महफ़ूज़ कोन्हे। असां सिर्फ़ु जेके बि असांजा बाला इख़्तियारी असांजो CM साहब, MNA, MP उन्हनि खे असांजी इल्तिजा आहे त असांखे अमुन ॾिनो वञे। अमुन हूंदो त असां भई रोज़गार बि कंदासीं, बचनि जी रोज़ी बि कंदासीं। अॻे ई मुल्क जो हाल ॾिसो था त महांगाई किथे वञी मुल्क खे पहुचायो। असां उन्हनि खे वरी बि पुरज़ोर अपील था कयूं त असांखे अमुन ॾिनो वञे ऐं शहर में पुलिस वधाइणी। हालत इहा आहे जो बाज़ार आहे, शाही बाज़ार, उन में पुलिस वारा कोन्हनि के राति जो। जॾहिं जिते पुलिस न हूंदी त पोइ चोरनि जे लाइ त ॼण उहो ईद आहे न असली। जेकर चऊं था कंहिं SHO साहब खे त पुलिस हो चवंदा त असां वटि नफ़री कोन्हे। हाली ॿुधायो त असां तव्हां कंहिंखे ॾियूं? असां हे तव्हांजे हिन TV चैनल जे तौर सां पंहिंजे जेके बि शहर जा ज़िले जा असांजा जेके जो मोज़िज़ आहिनि उन्हनि खे अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। पाकिस्तान जे आइन जे आर्टिकल 1973 में 25A में आहे त गवर्नमेंट पाबंद आहे हर शहरी खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ। जॾहिं कानून ते ई अमल नथो थिए, शहरी तहफ़ुज़ जेको आहे सो उन्हनि खे नथो मिली सघे, त लाज़मी रोड रस्ता ब्लॉक थींदा, एहतिजाज थींदा ऐं जंहिंजो हिकिड़ो नतीजो जेको आहे सो ग़लति निकिरंदो। ऐं हर शहरी, ईअं न आहे को सिर्फ़ु वापारी, बल्कि हर शहरी दिन ब दिन जेको आहे सो फुरिजी रहियो आहे। ऐं ॾींहं में मुंहिंजे ख़्याल में जेको आहे सो 10 खां 12 जेको आहे सो क्राइम थियनि था। किथे दाड़ो आहे, किथे फोर आहे। ऐं इवन एतिरे क़दुरु त जेको आहे सो कुझु घरनि में चोरियुनि जे दौरान माण्हू बि जेको आहे सो नीअर ई मारिजी चुका आहिनि। हिकिड़ो इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे। ही 2022 थो हले, को पुराणो दौरु न आहे जो एतिरो क्राइम वधी वियो आहे। ऐं पुलिस वटि बि जदीद ज़रिया बि अची विया आहिनि ॾोहारियुनि खे कंट्रोल करण जा। जॾहिं उहो जदीद ज़रिया ई उन्हनि खे जेको आहे सो यूज़ नथा करे सघनि त उनखां वधीक हिननि जी जेका बजट ऐं हुननि खां वधीक उन्हनि खे जेको आहे सो मशीनरी आहे कहिड़े कम जी आहे। असीं गवर्नमेंट ऑफ सिंध जे आला इख़्तियारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे दादू वासियुनि खे अमुन ॾियो। दादू में अमन अमान जी जेका सूरत हाल ख़राबु थी आहे उहा हिन SP जे अचण सां थी आहे। हिन खां पहिरियां कुझु टाइम पहिरियां असां वटि तमामु घणी नफ़री हुई। हींअर हीअ नफ़री ख़बर न आहे हिननि काॾे कई आहे। मोबाइल ख़ाली आहे, मोबाइल में को जवान कोन्हे, सिर्फ़ु हिकु सिपाह आहे, हिकु ड्राइवर आहे। मां त चवां थो त दादू खे हिननि पाण यर्गमाल बणाए फुरनि ऐं धाड़नि जो ॻढ़ करे छॾियो आहे। हितां जेको बि माण्हू निकिरे थो महफ़ूज़ न आहे। ऐं हितां जो जेको बि हिन बदअमनी जो
क्रेडिट वञे थो उहो SP दादू ऐं ज़िला इंतिज़ामिया खे थो वञे। मुंहिंजो नालो अली असगर रंग जो दुकानु आहे ऐं मुंहिंजो कल्ह दुकानु भॼियो हुयो, मुंहिंजो ॿियो दफ़ो रंग दुकानु भॻो आहे ऐं चोरी थिए थी पई ॾाढी। असांजे थाणे ते वञूं था त थाणनि वारनि जूं माना ॻाल्हियूं अलॻि आहिनि त बाबा चौकीदार न हो, हीअं न हो, फिकर पढ़ण लाइ 20,000 रुपया असांखे ॾियो, हीअं कयो। हाणे चोरी बि असांजी थिए, फिकर पढ़ण लाइ 20,000 रुपया असां भरियूं, पोइ बि असांजी चोरी न मिले। असांखे ख़ौफ़ आहे पुलिस खां, त ख़बर न आहे हू माना कहिड़े हिसाब सां माना दादू जो अमन तबाह कयो आहे। महिरबानी करे असां जेके बि ॾोह थिया आहिनि असांखे वापसि कराए, जे पाण खे रहणो अथसि करिणो अथसि असांखे ॾोह वापसि कराए, जे नाहे रहणो त असां हितां बुख हड़तालूं कंदासीं, धरना भरंदासीं, हड़ताल सॼो ज़िलो बंदि कराईंदासीं। असांखे अमन खपे। असांजो ख़बरदार SP साहब खे त हेॾो वॾो नुक़सानु थियो आहे, 50 खां 60 लख रुपए जी चोरी थी आहे। महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं जिन ॿारनि जो बि नुक़सानु थियो आहे उन सां इंसाफ़ कयो वञे ऐं सभिनी खे जेको आहे जो ॾोह वठ वापसि करायो वञे। अॻुवाणनि ऐलान कंदे चयो त SSP दादू खे हटाइण ताईं एहजाजी तहरीक हलाई वेंदी, जंहिंमें अलामती बुख हड़ताल जो सिलसिलो शुरू कयो वेंदो, जंहिं बैदि SSP ऑफिस ऐं इंडस हाईवे ते धरणो हयो वेंदो, शटर बंदि हड़ताल पिणु कई वेंदी। अॻुवाणनि सिंध जे वज़ीर आला ऐं IG सिंध खां मुतालबो कयो दादू में बदतरीन बदअमनी जो नोटिस वठी फौरी तौर SSP दादू एजाज़ अहमद शेख समेत पुलिस में मौजूद कारियुनि रिढुनि खे हटाए दादू जो अमन बहाल करायो वञे। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध TV न्यूज़ दादू।